बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां यहाँ आबिदरी मंग रहियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में एहसास किफ़ालत सेंटर से कोरोना SOPs जी लताड़। शहर में कायम मुख्तलिफ सेंटर्स से औरतन जी SOP से अमल कराइण लाइ इंतज़ामिया के जोगा उपाउ न वरता। वबा पखड़जण जो सख्त ख़तरो। सेंटर्स से अमले पारां 12,000 जी रक़म ते 500 रुपया कटौती करण जी शिकायतुनि जूं दाहूं। गढ़ी वासण शादीशुदा औरत समीना खातून मुड़स के तशद्दुद खां तंग थी फैमिली कोर्ट सखर पहुंची वई, जिते औरत बयान ॾींदे चयो त मुड़स पहलवान सरकी नशे जो आदी आहे ऐं ग़लत कम करण लाइ ज़ोर भरे रहियो आहे। इनकार करण ते तशद्दुद करे रहियो आहे। मुड़स जे ज़ुल्मनि खां बचाए तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। डेरा लायार भरसां ॿ धार रोड हादसा। औरत ऐं नींगरी फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। क़ौमी शाहराह ते मज़दा ऐं कार में टक्कर जे नतीजे में कार सवार 15 वरनि जी नींगरी रुख़साना जमाली थॾे ते ई फौत थी वई, जॾहिं त औरत मलूका बीबी ऐं नींगर मुमताज़ जमाली ज़ख़्मी थी पिया। हादसे जो शिकार कुटुंब रतो देरो खां डेरा मुराद जमाली माइटनि ॾांहुं घुमण लाइ वियो हो। ॿियो हादसो चांडिया ॻोठ लॻ पेश आयो, जिते ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर थियण जे नतीजे में मुस्मात अज़ीमा फौत ऐं अब्दुल रसूल मरीज़ ज़ख़्मी थी पिया। वाक़े जी इत्तला ते पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। खुर्शीद शाह मथां आमदन खां वधीक असासनि वारे केस में फ़र्द जुर्म लागू। ईंदड़ ॿुधणी 11 डिसंबर ताईं मुलतवी। एहतसाब अदालत जे जज फरीद अनवर काज़ी खुर्शीद शाह समेत 18 जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। नैब पारां खुर्शीद शाह समेत 18 जवाबदारनि ते 1 अरब 23 करोड़ रुपयनि जो रेफरेंस दाख़िल कयो वियो हो, जंहिंमें खुर्शीद शाह 14 महीना 12 ॾींहंनि खां ज़ेरे हिरासत आहे। इन खां अॻु एहतसाब अदालत में पेश थियण बाद MNA खुर्शीद अहमद शाह चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत मुल्तान जलसे खे रोकण लाइ नाकाम कोशिश करे जलसे खे कामयाब बणाए छॾियो आहे। हुकूमत पारां कारकुननि जी गिरफ़्तारी ऐं रुकावटनि बावजूदि जलसो थी रहियो आहे। इमरान ख़ान चयो हो त अपोज़िशन खे जलसे लाइ कंटेनर फ़राहम कंदुसि, पर हाणे जलसो करणु नथो ॾिनो वञे। वज़ीर आज़म चवे पियो NRO न ॾींदुसि, जेको हू ॾेई बि नथो सघे। नैब खे मूं ख़िलाफ़ के बि सबूत हथ न आहिनि आया। मटियारी में कोरोना जी संगीन सूरत हाल। शहर में 10 ॾींहंनि लाइ लॉकडाउन। खाधे पीते जा दुकान ऐं मेडिकल स्टोर राति 8 वॻे ताईं खुलियल रहंदा। लॉकडाउन में दुकानदारनि पारां SOPs जी भंजकड़ी वारी शिकायतुनि ते AC मटियारी अब्दुल मजीद ज़हरानी पारां दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं। 4 दुकान सील, केतिरनि ई मथां ॾंड। असिस्टेंट कमिश्नर जो चवणु आहे त कोरोना हिकु ख़तरनाक वबा आहे। SOPs ते अमल न कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सखर में 1.5 साल अॻु मुबैना तौर अगवा थियल औरत फ़रार थी घर पहुची वई। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ प्रेस क्लब पहुची एहतजाज। सखर जे इलाइक़े दिल्ली मुस्लिम कॉलोनी वासण रुख़साना बुल्लो पंहिंजी न्याणी सवेरा सां गॾिजी दाहींदे चयो आहे त जवाबदार आसिफ अली सूमरो हथियारनि जे ज़ोर ते साथियुनि सां गॾिजी अगवा करे 1.5 साल ताईं जिनसी ॾाढाई जो निशानो बणायो ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते क़ैद करे तशद्दुद पिणु कयो। मौक़ो मिलण ते फ़रार थी घर पहुती आहियां। जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। करी मीरवा में ॻोठाणनि जो वॾेर ऐं पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ ॾेढाणो वासी मर तोड़े औरतनि अब्दुल हकीम, अब्दुल गफ़ूर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कंदे दाहियो आहे त बाअसर शख़्स ज़बरदस्ती असांजी ॾाॾाणी ऐं खाते जी ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहे थो। हथियारबंद वठी ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिश कई ऐं पंहिंजे माण्हू खे पेर में गोली हणी असां मथां कूड़ो केस दाख़िल करायो आहे। पुलिस बि संदसि साथारी आहे। DIG सखर खे अपील आहे त मामले जी जांच कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। पीपल्स पार्टी जा कारकुन MNA नोमान इस्लाम शेख, MPA सैयद फ़ारूक शाह, अॻूणे मेयर अरसलान इस्लाम शेख, अॻूणे MPA अनवर ख़ान महर, सूबाई वज़ीर सैयद ओवैस कादिर शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में PTM मुल्तान वारे जलसे में सवें कारकुननि कोचिस ज़रिए लबे मैरान खां हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदा मुल्तान रवाना थी विया। होॾां ॾहरकी मां बि जियालनि जो मुल्तान ॾांहुं काफ़िलो रवानो थियो। मुल्तान में पीपल्स पार्टी जे योम तासीस ऐं PDM जे जलसे में शिरकत लाइ जियालनि जो काफ़िलो घोटकी जे सदर मीर बाबर ख़ान लुंड ऐं तालका ॾहरकी जे सदर मियां रशीद अहमद जी अॻवानी में मुल्तान रवाना। कंदकोट में मच्छी मार्केट तामीर न कराइण ऐं मच्छी जा रेढ़ा बीहारण जी इजाज़त न मिलण ख़िलाफ़ मच्छी विकिरो कंदड़ पौरेतनि जो सिंध मला फोरम जे अॻवाननि ग़ुलाम मुस्तफ़ा मीरानी, बशीर अहमद, ग़ुलाम रसूल मीरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। संदनि चवणु हो त मच्छी मार्केट ज़ुगूं हाल बणिजी चुकी आहे, जिते मच्छी विकिरो नथा करे सघूं ऐं ॿाहिरि म्यूनिसिपल इंतिज़ामिया रेढ़ा लॻाइण नथी ॾे, जंहिं सबबु सख़्त परेशान आहियूं। हुकूमत खे अपील आहे त मच्छी मार्केट तामीर थियण ताईं शहर में रेढ़ा लॻाइण जी इजाज़त ॾिनी वञे त जीअं बचड़नि जो गुज़र सफ़र करे सघूं। बोज़ार वॾा वेझो 7 महीना अॻु भेण सां मिलण लाइ वियल नौजवान जा कातिल गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ वॾे भाउ जो एहतजाज। मक़तूल मोहम्मद यूसुफ सियाल जे भाउ मोहम्मद मूसा सियाल बोज़ार वॾा प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दायो आहे त 7 महीना अॻु भेण सां मिलण लाइ मुंहिंजे नंढे भाउ खे कुंभ थाणे जी हद में सियाल बिरादरी जे बाअसर माण्हुनि गोलियूं हणी क़तल कयो। समूरा जवाबदार पुलिस ऑफिसर आहिनि, जंहिं सबबु पुलिस खेनि गिरफ़्तार न करे रही आहे ऐं हू असांखे धमकाए रहिया आहिनि। भाउ जे कातिलनि खे गिरफ़्तार करे मूं सां इंसाफ़ कयो वञे।
खटो में सिंधी सकाफ़ती ॾियार जे हवाले से गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल ऐं बघाड़ मोरी जी अवाम तरफ़ां सकाफ़ती रैली कढी वई, जंहिंमें स्कूल के उस्तादनि तोड़े शागिर्दनि ऐं बघाड़ मोरी जी अवाम भरपूर शिरकत कई। रैली हाई स्कूल का बघाड़ मोरी स्टॉप ताईं पैदल पहुती, जिते शागिर्दनि ऐं उस्तादनि तोड़े समाजी कारकुननि तकरीरूं कंदे चयो त टोपी अजरक सिंध जी सकाफ़त आहे। अहिड़ा प्रोग्राम सिंध जी सकाफ़त के मज़बूत करण में पंहिंजो किरदार अदा कनि था। रैली में STP अॻवान सतार मीराखोर, फयाज़ चारण मेमण, मास्टर अमीर वल्हारी, साईं तुफ़ैल मेमण, मास्टर अनवर मेमण, गुलाम नबी चौहान, अमानुल्लाह पठान, मास्टर रशीद मेमण ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। काज़ी अहमद में सहाफ़िन ते तशद्दुद ऐं हमलनि ख़िलाफ़ तालका प्रेस क्लब के सदर राजा साजिद अली उनड़ की अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतजाज में सहाफ़िन रजब अली जतोई, गुलाम हुसैन राहू, मुमताज़ अली जतोई, मुमताज़ अली सूमरो, ख़ालिद हुसैन चांडियो, गुलाम हैदर उनड़, अशफाक अहमद राजपूत, राजा ठाकुर, सूफ़ी जावेद सियाल ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई ऐं सहाफ़िन मथां थींदड़ हमलनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे जवाबदारनि खे फ़ौरी तौर गिरफ़्तार करण जी घुर कई वई। मसू घुरगड़ी में लांडी मोड़ वटि ॿिनि मोटरसाइकिलनि में आमो साम्हूं टक्कर, हिकु ॼणो सख़्त ज़ख़्मी। उस्मान शाह रोड ते लांडी मोड़ वटि 20 वरनि जो अमजद अली बर्दी पंहिंजे ॻोठ खां मसू घुरगड़ी अची रहियो हो त हादसो थियो, जंहिंमें हू सख़्त ज़ख़्मी थी पियो। कोज़ारवड़ा में मीरजत बिरादरी जो बाअसर वॾेरनि जी मुबैना ॾाढाइनि ख़िलाफ़ एहतजाज। ख़ैरपुर जे खोही वासी मीरजत बिरादरी जे माण्हुनि शाहनवाज़ मीरजत, मुमताज़ मीरजत, सोहेल मीरजत ऐं ज़हीर अब्बास मीरजत चयो आहे त भुमरा बिरादरी जा बाअसर अल्ताफ़ भुमरो, एहसान भुमरो, इरफान भुमरो ऐं शामिर भुमरो असांजे घर अॻियां लोड़े खे हर रोज़ असां तरफ़ धिकींदा पिया अचनि। मना करण ते असांजी ग़ैर मौजूदगी में घरनि में घिड़ी औरतनि ऐं मासूम ॿारनि खे पिस्टल ॾेखारे हिसायो पियो वञे, जन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। काज़ी अहमद में धारेजा बिरादरी पारां ज़मीन ते कब्ज़ो ऐं हमलो करण ख़िलाफ़ एहतजाज। मुतासिर धुर गुलाम अली धारेजो, शाहनवाज़ धारेजो, अली उवैस धारेजो ऐं ॿियनि प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे दाहियो आहे त देह ॾियणा में 10.5 एकड़ ज़मीन ते खोसा बिरादरी जे जवाबदारनि पांधी खोसो, जुम्मो खोसो, मूसा खोसो, बहादुर, दोदो खोसो, कासिम, हाकिम खोसो ऐं ॿियनि हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो कयो आहे ऐं असांखे मौतबार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जन ख़िलाफ़ कार्रवाई करे ज़मीन ते कब्ज़ो ख़तमु करायो वञे। वक़्तनि जूं हेडलाइंस, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।